अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद कोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद कोसो व्लॉग यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु जेका तव्हां सां अपडेट शेयर कंदुसि। अॼु दौलाब ड्रामे ऐं काफ़ी सारियूं ॿियूं अपडेटां शेयर कंदुसि। अॼु हक़ीक़त पुछो वॾियूं वॾियूं ख़बरूं मूं तव्हांजे लाइ आंदियूं आहिनि। जे तव्हां हिन वीडियो खे आख़िर ताईं न ॾिसंदव तव्हां खां हीअ अपडेट मिस थी वेंदी। जी हाँ दोस्तों, हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं जीअं तव्हां खां का अपडेट मिस न थिए। अॼु जेका मुंहिंजे साम्हूं हिकिड़ी ॻाल्हि आई आहे उहा तव्हां सां आऊं शेयर कंदुसि ऐं तव्हांखे उहो खोले ॿुधाईंदुसि त चकर छा आहे दौलाब ड्रामे जो कुझु ॿियूं ऐं काफ़ी सारियूं सनसनी खेज़ अपडेटूं। दोस्तों हिन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़, जेका अॼु असां अपडेट सोचे सम्झे खणी आया आहियूं। जे हीअ वीडियो तव्हां खां मिस थी वई सभु कुझु तव्हां खां मिस थी वियो। आऊं आहियां शाहिद कोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद कोसो व्लॉग यूट्यूब चैनल। दोस्तों पहिरीं अपडेट इहा आहे त वॾे धमाके सां वॾी महिनत ऐं कशमकश सां शूटिंग हली रही आहे दौलाब जी। आज़म मैंगल ऐं जेको आहे वरी ॿी तरफ़ ओठो ऐं साईं निसार शाह हिक ॿिए जा दुश्मन लॻा पिया आहिनि दौलाब ड्रामे में। हिक ॿिए मथां हथियार सिधा कयूं वेठा आहिनि ऐं उन्हनि जो जहिड़ो लॻो पियो आहे। आज़म मैंगल बि हिकु क़िस्म जो वॾेरो आहे दौलाब ड्रामे में, मतिलबु सुठो वॾेरो आहे। उन जी बि दुश्मनी आहे ऐं ओठे वारनि सां साईं निसार शाह वारनि सां ऐं सुठी महिनत करे रहिया आहिनि। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तों कालू साहब बि लॻभॻि वठ पाइजा लायूं बीठो आहे। उहो वरी जेको आहे मीर जो हिते पीउ थियो आहे ऐं हू बि पंहिंजी कोशिशि करे रहियो आहे ऐं हुन जी बि ज़बरदस्त एंट्री आहे इन ड्रामे में ऐं मीर जो नालो सोढल आहे इन ड्रामे में दौलाब में। दोस्तों ऐं ॿी ॻाल्हि इहा तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जेका वरी ड्रामे में तकरार ड्रामे में तव्हां ॾिठो जेका लीमे जी घरवारी हुई ऐं उहा वरी हिते मीर जी मतिलबु माउ जो किरदारु अदा कयो आहे ऐं इन्हनि जी जोड़ी ज़बरदस्त आहे। कालू सां जोड़ी उन जी आहे। कालू वरी जेको आहे मीर जो पीउ जो किरदारु अदा करे रहियो आहे इन ड्रामे में। मुंहिंजे ख़्याल में दोस्तों साईं निसार शाह जेको आहे उहो ओठे जो दुश्मनी बि आहे इन्हनि जी ऐं ओठे खे जेको आहे हाणे किरदारु दुश्मनी जो बि ॾिनो वियो आहे। ख़ासि करे जेको आहे साईं निसार शाह जेको आहे उहो वॾेरे जो किरदारु करे रहियो आहे हिकु साइड, ऐं ॿी साइड जेको आहे ॿियो हिकु वॾेरो आहे उहो किरदारु करे रहियो आहे। ऐं आज़म मैंगल बि हिकु सुठे घराणे जो ॾेखारियो वियो आहे। सुठा कपिड़ा अच्छा कपिड़ा अथसि। मुंहिंजे ख़्याल में को वॾेरे जो पुटु आहे या वॾेरे जो किरदारु अदा कयो आहे इन बि। पोइ थी सघे थो इहो जेको वॾेरो आहे आज़म मैंगल इहो पंहिंजे हक़ जे रस्ते ते विड़ी रहियो आहे ऐं जेका ॿिया आहिनि उहे न किन सां विढ़नि था पिया। अहिड़े हिसाब सां जेको आहे इरफान शेख यानी इन खे साइड हीरो जो किरदारु हूंदो या इहो बि हीरो जीअं मूसा हुयो त सिजावल हुयो को अहिड़े क़िस्म जो इन खे बि कोई हीरो जो ई किरदारु आहे या वरी फ़िलहालु गुंडे जो किरदारु आहे अॻिते हली मथां सुधरे या पहिरियों हीरो जो किरदारु आहे त बाद में ख़राबु थिए थो। अहिड़े हिसाब सां मुंहिंजे सम्झ में ईअं अचे थो त इन खे बि को अहिड़ो ई किरदारु ॾिनो वियो आहे। लेकिन जहिड़ो किरदारु आहे इन्हनि जी जोड़ी आज़म मैंगल ऐं इरफान शेख जी दोस्तों ज़बरदस्त बीहण वारी आहे। ॿई ही हाई लेवल ऐं टॉप जा अदाकार आहिनि ऐं ज़बरदस्त अदाकार आहिनि ऐं सभिनी खे ख़बर आहे इहे अदाकार जॾहिं गॾु हूंदा त अञा छा धमाको थींदो ऐं इन्हनि जी अदाकारी गॾु ॾिसण जे लाइ माण्हू बेताब आहिनि, माण्हू परेशान आहिनि। ॾिसूं था त इन्हनि जी हाणे अदाकारी जा जोहर आज़म मैंगल जी शूटिंग धमाके सां हली रही आहे, उहो त वठ पाइजा लायूं वेठो आहे। हाणे मीर जी शूटिंग बि हाणे तमामु जल्द थी चुकी आहे, अञा थींदी। ऐं दोस्तों ॿिए तरफ़ त पहिरें स्पेल जी ही जेका शूटिंग हली रही आहे इहो पहिरियों स्पेल आहे। लेकिन जेको ॿुधायो थो वञे ॿियो स्पेल बाद में शूट थींदो। पहिरियों स्पेल जॾहिं मुकमिल थी वेंदो ऐं ॿिए स्पेल जी बि धमाके सां शूटिंग कई वेंदी ऐं उन जी बि जेका वठ पाजा कई वेंदी। लेकिन पहिरियों स्पेल जॾहिं हाणे मुकमिल थींदो लॻे थो हफ़्ते ॾेढ जे अंदरि मुकमिल बि थी सघे थो, महीने जे अंदरि बि मुकमिल थी सघे थो। उन ते शूटिंग त एॾी ज़बरदस्त हली रही आहे, मीरपुर माथेले जे ख़ूबसूरत लोकेशननि ते हली रही आहे। ऐं काफ़ी दोस्त मूंखे कमेंट करे रहिया आहिनि त यार इहो कॾहिं हलंदो। दोस्तों अञा दौलाब जी शूटिंग ई हाणे शुरू थी आहे त इहो थोरो टाइम त वठंदो न, एॾो जल्दी न हलंदो। इन जो पहिरियों स्पेल जीअं ई मुकमिल थींदो मां तव्हांखे तफ़सील ॾींदो हलां। जीअं मुकमिल थींदो उन खां पोइ इन जा टीज़र ईंदा, जीअं चंड ग्रहण जा टीज़र आया, वरी हफ़्तो ॾेढ टीज़र माना हिकु ॿ टीज़र टे ईंदा, वरी हफ़्तो ॾेढ गुम थी वेंदो। उन खां पोइ ईंदो पुरमो खां पोइ ईंदो एपिसोड। जॾहिं आख़िरी पुरमो कंहिं ड्रामे जो अची वञे सम्झी वञो त हाणे ड्रामो उहो हलंदो। टीज़र ते एतबार न कयो, टीज़र ॿ टे हलाए वरी ईअं माण्हुनि खे ॾेखारे करे वरी बंदि करे छॾींदा आहिनि जेसीं ताईं पुरमो न अचे। पुरमो जीअं आयो कमु ओके थी वियो सम्झो। हाणे तव्हांखे चंड ग्रहण जो बि पुरमो जो इंतज़ारु करिणो पवंदो। पुरमो अञा न आयो आहे, उनजा 3 टीज़र रिलीज़ थी चुका आहिनि।
ऐं जागीर ड्रामे जा बि 2-3 टीज़र रिलीज़ थी चुका आहिनि, लेकिन अञा प्रोमो न आयो आहे। इन ॿिन्ही ड्रामे जा प्रोमो आया त पोइ जेको आहे पहिरियों एपिसोड जल्दी हली वेंदो। हाणे चंड ग्रहण इहे इंतज़ारु कयो, मुंहिंजे ख़्याल में इहे दुलाब खां पहिरियों हलंदा ॿई ड्रामा, जागीर ऐं चंड ग्रहण, छाजे करे इहे ॿई ड्रामे जा टीज़र अची चुका आहिनि। बसि हाणे प्रोमो जो इंतज़ारु आहे। एपिसोड जी एडिटिंग हलंदी हूंदी हिन टाइम, एडिटिंग जीअं मुकमिल थी त कमु ओके आहे न, सिर्फ़ु तव्हांखे थोरो इंतज़ारु करिणो आहे, एतिरो घणो इंतज़ारु न आहे करिणो, बसि कुझु ॾींहं इंतज़ारु कयो। इन्हनि जा प्रोमो जीअं आया ऐं तीअं सम्झ ड्रामो ठक तव्हांजे साम्हूं अची वेंदो ऐं पोइ तव्हांजी सम्झ हिकु ईद थी वई ऐं अहिड़ा ड्रामा। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे दुलाब जा बि जॾहिं टीज़र ईंदा सभु कुझु ईंदो, लेकिन इन खे मुंहिंजे अंदाज़े सां 20 ॾींहं या 15 ॾींहं देरि आहे। जीअं दुलाब जी शूटिंग मुकमिल थींदी वञे थी त पोइ रक्शे ते मोकिलींदा आहिनि, पोइ न जीअं तकरार जो रक्शो किरियो सालू सूधो वाह में, ऐं अलाह करे इन्हनि जो ईअं न थिए। लेकिन उहा शूटिंग जेका कार्डन में, मेमोरी कार्डन में वेंदी आहे स्टूडियो, ऐं स्टूडियो में जेको आहे उनजी एडिटिंग थींदी आहे ऐं उते वॾा वॾा एडिटर वेंदा आहिनि, एडिटिंग कंदा आहिनि, साउंड मिलाईंदा आहिनि, ड्रामे जे हिकु हिकु एपिसोड खे सेट कंदा आहिनि। जॾहिं हू एपिसोड सेट थी वेंदो आहे पोइ अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तो पहिरियों एपिसोड रिलीज़ कयो वेंदो आहे। लेकिन 3 टीज़र उनजा रिलीज़ थींदा, पोइ जेको आहे उनजो प्रोमो रिलीज़ थींदो। प्रोमो रिलीज़ थियण खां पोइ जेको आहे दोस्तो ऐं ड्रामे जो जेको आहे पहिरियों एपिसोड, लेकिन लॻभॻि महीनो आहे इन शइ में। मुंहिंजो अंदाज़ो जेको आहे महीनो लॻंदो, पोइ महीने जे अंदरि हाणे जेतिरो जल्दी हो इहो कमु करेनि उन्हनि जी मर्ज़ी। लेकिन तव्हांखे अगरि सुठी शइ जे लाइ इंतज़ारु त कुझु करिणो पवंदो आहे न, किनी शइ तव्हांजे साम्हूं अची वेंदी जल्द, तमामु जल्द अची वेंदी आहे, लेकिन सुठी शइ जे लाइ कुझु इंतज़ारु दोस्तो करिणो पवंदो आहे। ऐं तव्हांजा जेके कमेंट अची रहिया आहिनि, हिकिड़े दोस्त जा त काफ़ी कमेंट मूं ॾे आया। चाचड़ साहब आहे मुंहिंजे ख़्याल में, उनजे लख कुर्ब असांजा वीडियोज़ फुल ॾिसंदो आहे, शेयर कंदो आहे, लाइक कंदो आहे, ऐं उहो आज़म मिंगल जो नंबर बार बार घुरी रहियो आहे। दोस्तो मां आज़म मिंगल जो नंबर हिन टाइम जेको आहे थी सघे थो मटायो हुजे, जेको पुराणो नंबर हुयो मां इन चैनल ते ॾेई छॾियो हुयो। वीडियो में हेठि प्ले लिस्ट ठहियलु अथव, जेको आहे अदाकारनि जे नालनि जी लिस्ट आहे लिखियलु अथव मुंहिंजे ख़्याल में, अदाकार फ़ोन नंबर लिस्ट प्ले लिस्ट आहे, उन खे वञी खोलियो, उते सभिनी अदाकारनि जा हर वीडियो में नंबर ॾिनल आहिनि। तव्हां आज़म मिंगल जो उहो नंबर पुराणो ट्राई कयो, मथां लॻी वञे, लेकिन नओं नंबर हिन टाइम उन कंहिंखे न ॾिनो आहे। पुराणो नंबर कॾहिं लॻंदो आहे, कॾहिं न लॻंदो आहे, कॾहिं बंदि थी वेंदो आहे। ऐं इन चाचड़ साहब जेको कमेंट करे थो बाबा, उन खे वञी चेक कर, तव्हांजा लख कुर्ब, जॾहिं को नओं नंबर आयो त असां इन यूट्यूब चैनल ते तव्हांखे वरी ॾेई छॾींदासीं। ऐं ॿिए दोस्त मूंखे त एॾो जेको आहे कमेंट कया, एॾा मूं ॾे कमेंट कयईं पत्थर दिलि जे डायरेक्टर जो नंबर वठण जे लाइ। अदा साईं खोसे साहब जो नंबर न आहे, उनजो शाहजहान खोसो जेको आहे डायरेक्टर आहे पत्थर दिलि जो। मां तव्हांखे कल्ह बि चयो, लेकिन तव्हांजूं एॾियूं कालियूं आयूं मूं ॾे, माज़रत चऊं था, कॉल असां घटि रिसीव कंदा आहियूं। असांजो कमु सॼो ॾींहुं एडिटिंग में हूंदो आहे, पंहिंजे जेको आहे हिन में मसरूफ़ हूंदा आहियूं राब्तनि में। बाक़ी नंबर मूंखे न आहे मिलियो शाहजहान खोसे जो, जीअं वरी मिली वियो त मां तव्हांखे ॾेई छॾींदुसि, लेकिन मूंखे डिलीट थी वियो आहे उन जो नंबर। पहिरियों मूं वटि हुयो, लेकिन मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे उहो नंबर तव्हांजे कम जो न आहे। डायरेक्टर तव्हां सां राब्तो न कंदा, तव्हांखे जवाब बि न ॾींदा, ऐं वस ताईं असां यूट्यूबरनि खे मुश्किल सां जवाबु ॾींदा आहिनि। असां यूट्यूबरनि खे इन लाइ जवाबु ॾींदा आहिनि त असां उन्हनि जे ड्रामनि खे वायरल कंदा आहियूं, माण्हुनि ते ॻाल्हियूं पुॼाईंदा आहियूं, उन्हनि जे ड्रामनि जी जेको अपडेट ॾींदा आहियूं, तॾहिं असांखे हू राब्तो कंदा आहिनि। असां कॾहिं कॾहिं डायरेक्टर पाण राब्तो कंदा आहिनि, कॾहिं जेको आहे कंहिं ॿिए खां राब्तो कराईंदा आहिनि। अहिड़े हिसाब सां हू असां ताईं अपडेट ॾींदा आहिनि त असां अॻिते अपडेट पुॼाईंदा आहियूं। बाक़ी तव्हां सां राब्तो न कंदा, हू कॾहिं बि न कंदा। हा, तव्हां को फेक ॻाल्हायो त यूट्यूबर बणिजी करे पोइ ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी तव्हां सां राब्तो मुश्किल कंदा। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तो, ऐं जेका कमेंट जेका मां शामिलु कंदो आहियां, तव्हांखे तॾहिं चवंदो आहियां तव्हां बि पंहिंजा कमेंट कंदा कयो सुठा सुठा, त मां तव्हांजी कमेंट में नेक्स्ट एपिसोड में ॾींदो वञा सुठी शइ जा, जंहिं शइ जी तव्हांखे ज़रूरत आहे। बाबा हीअ शइ छो न आई, हीअ शइ छा आहे, हीअ अदाकार जो छा मसइलो आहे, हिन जो छा मसइलो आहे, इहा ॻाल्हि आहे। ऐं इन जे करे ऐं दोस्त हिकिड़े लिखियो हुयो बख़्त अली जो नंबर छा, नालो छा आहे असली, इन जो नालो असली इजाज़ मलाह आहे, ज़ात उनजी मलाह आहे। उन लिखियो कास्ट छा अथसि, बाबा बख़्त जी असली ज़ात कास्ट मलाह आहे, इजाज़ नालो आहे उनजो, लेकिन इन दुलाब में बि आहे, उनमें हिते नालो उनजो अलाए छा आहे, अचे त ख़बर पवंदी। ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे, असांजो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। जे तव्हां दोस्तो एसी ताईं वीडियो ॾिठो आहे, महिरबानी कयो
शाहिद कोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो, बेल आइकन खे ऑल ते करे छॾियो, जीअं तव्हांखे सभ खां पहिरियां नोटिफिकेशन मिले नई अपडेट जो, नए ड्रामे जो, नई फिल्म जो सभ खां पहिरियां अपडेट तव्हां ताईं पुॼे। जे तव्हां इहो न कंदो तव्हां खां उहा अपडेट मिस थी वेंदी, पोइ असांजो कसूर न आहे। दोस्तो लाइक कयो इन वीडियो खे, जेतिरो थी सघे दोस्तो इन वीडियो खे शेयर कयो ग्रुपनि में, व्हाट्सअप में, पर्सनल ते, दोस्तनि ॾे, फिल्म जी जेका ड्रामे जा अदाकार आहिनि उन्हनि ॾे, ऐं ग्रुपनि में, ऐं डायरेक्टरनि जा नंबर, मतिलबु जंहिंजो तव्हांखे नंबर हथ अचे इन ॾे शेयर कयो, फेसबुक ते बि शेयर कयो, जिथे किथे शेयर कयो। ऐं तव्हां जूं इहे असां ते मथां थोरा थींदा, वरी महिरबानी थींदियूं, पोइ असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी, अञा तव्हांजे लाइ असां जिदोजहद वधीक कंदासीं ऐं सुठियूं सुठियूं सिंधी शोबे हवाले सां शयूं तव्हांजे साम्हूं आणींदासीं, ऐं असांजी बि दिलि ख़ुशि थींदी। इहो सभु कुझु करणु फ्री आहे। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।